अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारू मितमली रजा सभई मुँह सरदार मारू मितमली रजा सभई मुँह सरदार हशर वेल हिसाब में जने मोहबती दा महदार उतलोयन वारा लख हजार पर मारू मझन हिकड़ो दिखा दे या इलाही वो मदीना के
से बसती है जहां दिन रात ऐ मौला तेरी रहमत बरसती है। पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीणु आहियां अचवा हर थिम वसील दाता मुंहिंजी दिल खे दे दिलासा दलील ज़िल्लत कयो मुज़लील रस बादशाह बगदाद जा। हमदई सलात खां बाद काबिले वाजिबे सद इज्जतो एहतराम जुमला फर्जंदाने सैयदना गौसल आजम दस्तगीर रदी अल्लाह ताला अन्हु जलसे ऐं स्टेज जी सूह ऐं सींगार जी वकार उलमा इकराम व हुफाज किराम मुअज्जिज मेहमानाने गिरामी ऐ मोजा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दिस कलाम पाक मजा चंद कलिमात अवां प्यारन मुसलमानन भाईरन जे खिदमत में तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो आ। इंशाअल्लाहुल अज़ीज तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु हक़ वारियूं ॻाल्हियूं ऐं ॾींहनि जे निस्बत सां सुभाणे इंशाअल्लाहुल अज़ीज हज मुबारक अदा थींदो। अज हज जी रात आ। प्यारा मुसलमान भाईरो ऐं सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जेके मदीने जे साईं जा वॾा ॾाॾा आहिनि जद्दे अमजद सरबी वॾो ॾाॾो ऐं उन खां अलावा सोने सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जे पुश्त मुबारक मजा 7,500 पैगंबर दुनिया में आया। साईं करीमन भी फरमायो त असां इब्राहीम अलैहिस्सलाम जी दुआ जो सदको त मूं मुनासिब समझो सोने जो थोड़ो जिक्र कजे याद ताज़ा कजे ऐं उन खां अलावा मक्कतुल मुकर्रमा मदीनतुल मुनव्वरा जूं कुछ ॻाल्हियूं अवां जी खिदमत में अर्ज कयां। जलसो ईसा अलैहि सवाब जो आ ऐं इन ही उनवानन में अल्लाह जे प्यारन भलारन बानन जो भी जिक्र थींदो। छो त जेका मूं आयत करीमा पढ़ी आ उन में रब करीम हज़रत इब्राहीम खे पंहिंजो खलील दोस्त चयो ऐं मदीने जे साईं जे उम्मत जे वलियन खे भी खुदा पंहिंजो दोस्त चयो। ये भी मुझा दोस्त है। हाने जायजो था वठो तो दोस्ती आए छा दोस्ती चबो छा खया असां तव्हां वटि त हिन वक्त दोस्ती हिकु मजाक बणिजी वियो आहे। जेको तो चे मुझो दोस्त आहे फलानो मुझो दोस्त आहे मगर ख़बर ही काने कि दोस्ती जो हक़ हुकूक छा है। दोस्ती चबो छा खया अजकल जी दोस्ती अल्लाह जी पर सब नुकसान दोस्तन मां था थियनि पर आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि त दोस्त छाखे चइबो आहे।
इंशाअल्लाह ताला वडे ज़ौक़ शौक़ सां मदीने जे ताजदार अड़ियन जे आधार बिनी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन फरमान ते अमल कजो तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जडे हेड़ा प्रोग्राम कयो तो उनखे मुजी सलात सां सिंगारे वेजो अचो त वड्डा जवान नंढा सब गरजी एड़ी सलात मदीने जे साईं दे मोकलियो जेका सलात असां तवां जे अजोके हिन प्रोग्राम जो सिंगार बनजी पवे ऐं अजोके प्रोग्राम जे बारे में उलमाए किराम स्टेज सेक्रेटरी तवां खे बुधायो त मुजा प्यारा दोस्तो असां जे प्यारे भा अदा साईं सैयद गुलाम मुस्तफा शाह जीलानी मददुल आली जिन जे तरफां संदन मरहूम भाव साईं अलहाज सैयद हबीबुल्लाह शाह रहमतुल्लाह ताला अलैहि के सवाब पहुंचाने खातिर अजो की ये खैरात अजो की ये महफिल मल्हाए रहा आहिन खुदा पाक शाल साईं सैयद सगोरे जा बेड़ा पार फरमाए अल्लाह साईं जन्नत में जायूं नसीब फरमाए प्यारा मुसलमान भाईरो हाने अचो त गरजी सलात के भेरो दियो सल्लल्लाहु अलैहि या चो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह ताला जी जात बाबरकत पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला असां इब्राहीम अलैहिस्सलाम खे पंहिंजो दोस्त बनायो हाणे दोस्त तॾहिं कंहिंखे माण्हू बणाईंदो आहे जॾहिं अॻे जी कुर्बानी ॾिसंदो आहे मोहब्बत ॾिसंदो आहे सच्चाई ॾिसंदो आहे वक्त ते ॾुखे वक्त में जेको माण्हू कम ईंदो आहे उनखे ई दोस्त बणाइबो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो इब्राहीम अलैहिस्सलाम असांजे मोहब्बत में वो किरदार अदा कयो दुनिया खे हैरान करे छॾियाई मलाइक हैरान थी वया असां इब्राहीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत खे ॾिठो आड़ा में किरंदे ॾिठोसीं लेकिन ज़बान ते अल्लाहु 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 अकबर जा नारा जंहिं वक्त में असांजो हुक्म थियो पंहिंजे जवान बचड़े खे मुंहिंजे नाले ते कुही ॾेखार इब्राहीम अलैहिस्सलाम बग़ैर सोच वीचार जे रस्सी खणी वरती छुरी खणी वरती पंहिंजे बच्चे खे असांजे मोहब्बत असांजे हुक्म ते ज़िबह करण जे लाइ तैयार थी वियो इब्राहीम अलैहिस्सलाम जो अहिड़ियूं कुर्बानियूं अहिड़ियूं मोहब्बतूं सच्चायूं असां ॾिठियूंसीं त इब्राहीम अलैहिस्सलाम जे लाइ असां दोस्ती जो ऐलान फरमायो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं निमरूद जे मुकाबले जे लाइ दुनिया जे तख्ते ते मोकिलियो हजरत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जे आमद जो जिक्र भी अजीब व गरीब जिक्र ही नमरूद जई खुदाई जी दावा कई अल्लाह पाक हिन निमरूद खे वॾो नवाज़ो हुअण त ईअं खपे हा त ही शुक्रगुजारी करे हा खुदा जो एहसान मंद रहे हा लेकिन बजाए शुक्रगुजारी जे अञा कुफ्र करे वेही रहे अल्लाह से इनखे बादशाही ॾिनी रब करीम इनखे खजानो अता कयो बेनियाज़ पर कुछ अहिड़ा माण्हू हा जिनखे रब करीम नवाजो हुअण त ईअं खपे हा अल्लाह साईं जी शुक्रगुजारी कनि हा पर न उहे इनकारी थी वेही रहिया कुफ्र करे वेही रहिया जंहिंमें शद्दाद काफर भी हुयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत इस्राईल अलैहिस्सलाम खां पुछो ऐ इस्राईल दे खबर
माण्हुनि जा रूह कब्ज़ कंदो आहीं, माण्हुनि खे मौत ॾींदो आहीं, ॿार मासूमनि खे मौत ॾींदो आहीं, जानवरनि खे मौत ॾींदो आहीं, बीमार पुड़नि खे मौत ॾींदो आहीं। पर इज़राइल ॾे ख़बर अहिड़ो बि को माण्हू हो जंहिंजे रूह कढण वक़्तु तोखे रहम आयो हुजे। तुंहिंजो त कमु इहो आहे माण्हुनि जा रूह कढण, पर अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जंहिंजो तो रूह कब्ज़ कयो हुजे ऐं तोखे तरस आयो हुजे, रहम आयो। अर्ज़ कई मुंहिंजा मौला ॿ टे जायूं आहिनि, पर उन्हनि मां तव्हांखे ॿ थो ॿुधायां। समुंड में बेड़ो पे वियो, जंज हुई उन बेड़े में, तो रब करीम हुकुम कयो त बेड़े खे पर हणी न खे तोड़, बेड़े खे मोड़। पो जॾहिं मूं पर भयो, बेड़ो पाणीअ मां भरिजी वियो, बेड़ो टुटी वियो। कंहिंखे पाटियो हथ आयो, कंहिंखे कहिड़ी शइ हथ आई, के बुॾी विया, के बुॾण वारा हा, पर मुंहिंजा मौला हिकिड़ो पाटियो हो। हुन पाटीअ ते हिकिड़ी माई साहब आहे जेका पूरे महीननि सां हुई, 9 महीना पूरा हा, ॿार पैदा थियण वारो हो। पोइ उन माई समूंड में उन पाटीअ जे मथां बच्चे खे जनम ॾिनो। अञा थोरो अॻिते पाटियो हलियो तो रब हुकुम फरमायो त हाणे इन माईअ खे बि केरा, इन खे बि ख़त्म कर। ऐ मुंहिंजा मौला तू बेनियाद बादशाह, किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता, खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता। तुझो हुक्म थियो, मूं उन जॾहिं माई साहबा खे केरियो, उन वक्त मूंखे उन बच्चे ते वॾो रहम आयो। खुले समुंड जे हेठि हिन पाटे ते ही नंढड़ो ॿार मासूम, मां वई हाणे छा थींदो? उन ते मूंखे ॾाढो तरस आयो, रहम आयो। अल्लाह से फरमायो अॻिते हल। अर्ज़ कई मुंहिंजा मौला ॿियो रहम तॾहिं आयो जॾहिं शद्दाद काफ़िर अवां जे मुक़ाबले में बेइज़्त ठारायो, बेइज़्त जोड़ियो, बेइज़्त तैयार थियो। पाण आखिरी इफ्तिताह करण पे वयो पे कम मुकम्मल थियो। इफ्तिताह करण जे लाइ शद्दाद काफ़िर निकितो। जॾहिं उन पंहिंजी मसनवी जन्नत जे चांठ ते कदम रखण वारो हुयो त तो रब हुकुम कयो त शद्दाद खे घोड़े तां केरा। इनखे मार। मूं सोचो त हे करोड़ों ख़र्च थिया उन ज़माने में, हेॾी सारी हुन जन्नत ठाही आहे, वॾी महिनत कई आहे, लेकिन आख़िरी दीदार न करे सघियो, जन्नत खे ॾिसी न सघियो। मौला तुंहिंजे हुक्म ते मूं हुनखे मारियो, रूह कब्ज़ कयो, घोड़े तां किराए विधो, लेकिन मूंखे थोरो रहम आयो, तरस आयो। मुंहिंजे पाक रब करीम फरमायो ऐ इज़राइल सुञातई त इहो शद्दाद केर हो? मुंहिंजा मौला मूं कोन सुञातो। अल्लाह पाक फरमायो ओ पाटीअ वारो ॿार इहो शद्दाद हो, जंहिंखे मूं एॾो नवाज़ियो, एॾो निपाए मूं इन मंज़िल ते पहुचायो, बजाए शुक्र गुज़ारी जे खुदाई जी दावा करे वेही रहियो, चॾा कम करे वेही रहियो, मां रब सां मुक़ाबिलो करे वेही रहियो। ओ मुंहिंजा प्यारा त कुछ अहिड़ा माण्हू हा जिन ते खुदा जा एहसान हा। अल्लाह साईं उन्हनि जे मथां थोरा कया, उन्हनि खे बादशाहियूं ॾिनियूं, पर हो रब करीम जा नाशुकरा थी विया, कुफर करे वेही रहिया। उन्हनि मथां हिकिड़ो निमरूद बि हो, अल्लाह साईं हुनखे नवाज़ियो, वॾो नवाज़ियो, पर हिन खुदाई जी दावा कई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मलाइको मुंहिंजे ताक़त जे अॻियां हिन जी ताक़त न आहे। मां चाहियां त पंहिंजे कमज़ोर मखलूक मच्छर जे हथां में हिनखे माराए सघां। ऐं अहिड़ो बेईमान जो हिकिड़े ॾींहुं माण्हुनि खे घुराई चई हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम सां केतिरो विड़बो। इब्राहिम अलैहिस्सलाम हिकिड़ो वेंदो, वरी ॿियो इब्राहिम अलैहिस्सलाम अची वेंदो। अॼु हीअं था कयूं इब्राहिम अलैहिस्सलाम जे रब खे ई ख़त्म था कयूं। माज़ल हुनजी सोच तीर कमान में चाढ़े आसमान जे तरफ उछले,
आसमान जी तरफ जिब्राइल अलैहिस्सलाम अल्लाह साईं खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला निमरूद तीर अवांडे मोकिलियो आ छा हुक्म आ अल्लाह साईं फरमायो जिब्राइल इन्हीं के भी मुझे दरबार मां महरूम न कजां इन जी भी दिल खुश थी वजे तो मुझो कम थियो मौला छा कयां अल्लाह साईं फरमायो यो तीर खड़ी समूर जी हिकड़ी मच्छी में हणी वरी वापस मोकल रत मां बोले मोकल त हिन खे पलीत खे खबर पे खुश थी वजे त आऊं भी कम करे आयो आहियां मुझे दरबार मां ना उम्मीद न थिए प्यारा मुसलमान भाईरो जिब्राइल अलैहिस्सलाम तीर मच्छी जे पुठे में हणी खून मारत मां बोले हेठ मोकलियो शीछ निमरूद नचण कुडण लगी वयो त मु इब्राहिम अलैहिस्सलाम जे रब खे मां अल्लाह खत्म करे छडियो मुंजा प्यारा दोस्तो हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम तीर मोकलियो वापस पर जई मच्छी जे पुठे में तीर लगो उहा अर्ज करण लगी मौला झगड़ो झेड़ो तुंजो नमरूद जो लड़ाई आवाजी पान में मुंह केड़ो दो कयो मुंजी पुठिया में तीर लगो आ मूसा इंसाफ थी अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो मच्छी जेको घुरी सो मां रब तो खेलिया अर्ज के मुझा मौला सब कुछ तुझो आ तू ॾियण वारो आ वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिम मुबीन राजन खे संभालण वारा जहानन खे संभालण वारा जो तुझी मर्जी आ तू इंसाफ कर जेको भी अता कंदे अल्लाह ताला जी जात फरमायो ए मच्छी हर हलाल जानवर दे लाजबा है बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चवण जरूरी आ लेकिन ए मच्छी अज असां जे नाले तो के तीर लगो रत जेको निकतो सो निकतो हाने क़यामत ताईं तू ऐ तुझे नस्ल तां ज़बा माफ आहे भले तू मरी भी वनी तब तो ते ज़बान आहे तब तो जेला बिस्मिल्लाह अल्लाह अकबर ना है तो के अज असा पाक करे छड़ियो तुझे नस्ल खे भी पाक करे छड़ियो क़यामत ताईं तू पाक आ उन खां अलावा जदे बेहिश्त जो वारो ईंदो जदे मुजा भलारा बाना जन्नत में दाखिल थींदा बेहिश्त में खोड़ मज़ान बेहिश्त में हर फल फ्रूट मौजूद आ ओ मच्छी असा जे जन्नत बेहिश्त में का कमी काने का हर गंजो ते मौजूद आ सिर्फ हदीस पाक में आ मिशकात शरीफ जी हदीस आ ते जेका कौसर नहर आ इन नहर जा बई पासा हिकड़ो पासो सोन जो आ बियो पासो चांदी जो आ बिनी पासे करोड़े खरबे प्याला रखिया ज़ुमरुद जा ठयल इनई बेहिश्त जी नहर मजा जेको हिकड़ो दफो पानी पियंदो उनखे 24 करोड़ साल उन कान लगदे बड़ा मजा बेहिश्त में वजू खुदा जो नेमतों आहिन लेकिन आए मच्छी जदे मुजा भलारा बाना जई वक्त में बेहिश्त में दाखिल थींदा तो उन वक्त तुझे गोश्त में उन्हनि जी दावत कंदस बेहिश्त में सब खां अग में मुझा प्यारा दोस्तों सब खां अग में मच्छी जो गोश्त खुदा पाक मोमिनन खे जन्नतिन खे पेश फरमाए मच्छी इन्हीं ते राजी रही प्यारा मुसलमान भाईरो हाने अल्लाह से इरादो कयो त मां पंहिंजे खलील इब्राहिम खे पैदा पैदाश जो तरीको भी अजीब वाह वाह खुदा तुझी हिकमत वाह वाह तुझी ताकत तव्हां ॿुधंदो त हैरान थी नमरूद सुतो पियो आ तख्त ते सुतो पियो आ आधी रात जो ख्वाब थो ॾिसे अव्वल आसमान ते हिकड़ो तारो निकतो आ तारो
पर उन जो चिमको उन जी रोशनी एडी तेज आ जो सुभान अल्लाह दिसंदे दिसंदे सजे जहान खे रोशन पर असां जे तख्त खे भी ऊंधो थो करे ओ सितारो रात आधी रात शिरक खाई उठी वेही रहियो मथो खणण लगो हेॾां होॾां निहारण लगो दिमाग कम कोन थो करे हिन ख्वाब जो ताबीर चाहे ही ख्वाब कहिड़ो आ संदन वजीर हो वजीर आज़र खास वॾो वजीर आज़र हुयो जेको सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो चाचो कुरान पाक में अल्लाह साईं इब्राहिम अलैहिस्सलाम जो पी ज़ाहिर कयो आ आज़र खे लेकिन आज़र साईं इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाबो नाहे चाचो आ साईं इब्राहिम अलैहिस्सलाम जे बाबे साईं जो नालो आ हज़रत तारुख नालो आ मुझा प्यारा मुझे महबूब फरमायो त ऐ दुनिया वारो मुझे नसब में जेके भी ॾाॾा गुजरियान जेके नाना नानियूं ॾाॾियूं गुजरियूं उन्हनि में को मुशरिक थी कोन गुजरियो आ उहे सब पाक आहिनि उन्हनि में को भी बुत परस्त नाहे उन्हनि में को भी शराबी नाहे उन्हनि में को भी बदफेल कोने बद इखलाक कोने अल्हम्दुलिल्लाह मुझे सारे नसब में बई पीढ़ियों पाक ही पाक तो जेकरे आज़र खे ता बाबू बनायो तो पो साईं करीम जे इन हदीस जो जवाब कौन रहंदो मुझा प्यारा आज़र चाचो आ तारिख हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाबो आ साईं फरमातो मुझो नसब अव्वल खां आखिर ताईं सजो पाक ही पाक आला हजरत सईदा फरमाए तेरे खुल्क को हक ने अजीम कहा तेरी खिल्क को हक ने जमील कहा खुल्क अजीम पाण चवंदा न फिलाने जो यार अखलाक ॾाढो भलो उथण विहण ॾाढो भलो आहे यार फिलाने जो मुड़कण ॾाढो भलो आहे मिलण ॾाढो भलो आहे मुंहिंजे महबूब फरमायो सोना जेको अखलाक आहे वॾे में वॾो खुल्क आहे उहो हेठा मुंहिंजा दिलबर तुंहिंजा कदम उनजे मथां अखलाक हेठा तव्हांजे मथां ऐं वरी तेरी खिल्क यानी तव्हांजे नसब खे रब करीम जमील असां जी ॿोली में जमील जी माना सोनो पर जमील जी माना अरबी में भी हजरत नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे मक्के पाक खां हिजरत करे मदीने पाक रवाना थिया वाट ते हजरत उम्मे माबद रजी अल्लाह ताला अन्हा जो घर आयो साईं करीम ने सुबह ते कया ऐं माई साहबा जो घर वारो किन रिवायतन में पुट आयो आ ओ धन बकरिन जो वठी अयूं वठी मुंहिंजा प्यारा चारण जे वास्ते ॿाहिरि जबल में हलियो मदीने जा साईं जॾहिं उते आया पान फरमायूं माई साहबा असांखे उञ लगी आ खीर प्यार मुसाफिर आयूं खीर जो वटो प्यार अर्ज कई सोना खीर प्यारण जहिड़ो जवान आ वाजो तुंहिंजो चेहरो आ वाजो तुंहिंजो ॻाल्हाइण आ वाजो तुंहिंजो उथण विहण आ वाजो तुंहिंजो कद मुबारक आ वाह वाह तुंहिंजो लिबास आ ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोलण हिक पासे हुननि सभिनि जो बोलण हिक पासे मुझे मदनीअ जो बोलण हिक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्कण हिक पासे
जिंदाबाद प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब जे चेहरे मुबारक ते नजर पई साईं खीर प्यारण जेड़ा जवान आयो धन मुंजो मुर्स काए वियो आ बकरियूं चरण हलियूं वयूं आमना जे लाल मदीने जे ताजदार फरमायो माई साहबा वो सामू जेका बकरी वेठी आ इन्ही जो खीर पिया कुर्बान वञा बीमार आ चरण जड़ी काने निकरण जड़ी काने सजो धन हलियो वियो आ ये न वई आ चरण जड़ी नाहे मुझे महबूब फरमायो माई शायद असां के तो कोन सुञातो आ वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मां अल्लाह जो महबूब आया कद जाअकुम मिनल्लाह नूरुन व किताबुन मुबीन या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही वसराजम मुनीरा सुभान अल्लाह माई जेकरी इजाजत ॾे इन बीमार बकरी जो खीर मां तोखे कढी ॾेखारी सुभान अल्लाह माई बकरी जो उथारियो अल्लाह जा महबूब करीम भेजा आया तारीख लिखे थी त बकरी साईं जे कदमन में किरी पई नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीब नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत बकरी साईं करीमन जे कदमन में किरी पई अल्लाह अल्लाह महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां अदावन भी हली थे आया समझी सचो रसूल उठन बिस्र झुकाया मोहब्बत जो इशारो फरमाइंदा हा वन हली पौंदा हा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मस्जिद नबवी में साईं करीम फजर जी नमाज पढ़ाइन था फजर जी नमाज पढ़ाई सलाम वराइन एकड़ो सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल्दी जल्दी निकरी हलियो एक दफो साईं करीम ने घुरायो फरमायो मुझा गुलाम तो दुआ में शरीक न था थियो हलिया था वनो खैर ताए अर्ज की सोना मुझो घर एक यहूदी जो घर बई गडन उनन जे विच जी दीवार हिकड़ी आ यहूदी जे घर में खजी जो वणा यार खजूरों खार का पक्यू पयन ए मुझा महबूब मदीने जी थदी हवा हलदी आ तो कुछ खार कू करन मुझे घर में अची लगंदियो तो सोचींदो आया तो मता मुझा बारड़ा जागी पवन बगैर इजाजत जे पराई खजूर न खाई छड़ी इन जे करे जल्दी जल्दी विंदो आया या पराई खजूर झोली में विजी वरी हुन के वापस या मुखे तकलीफ साईं करीम ने फरमायो ऐ मुझा गुलाम अजू न यहूदी से मिल जा चे जा मदीने जा बाग मुसलमानन जा खोड़ हैं यो वण तोखे दे जेकी वण घुरंदो डींदासी तो ता परेशानी ले साईं करीम लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अजीजुन अलैहि मा अनितुम हरीस अल्लाह से तो फरमाए मोमिनो तवाते मा रब जो थोरो राहे जो मो एड़ो महबूब अवा के दिनो आ जो अवाते कख काठी कंडो सही को तकलीफ अवा के थी पहचे बेआराम जो महबूब थी तो पे यो मुझो अवा मोमिनन ते थोरो आ ओ मुझा प्यारा दोस्तों आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
वञ ॻाल्हा पैसा घुरे त पैसा ॾींदासीं वण घुरे त वण ॾींदासीं वञ सौदो करे आ हे अल्लाह जे महबूब करीम जो गुलाम जंहिं वक़्त में यहूदी जे दरवाजे ते पहुतो आ दरवाजो ठुकाई चवण लॻो ओ यहूदी हे जेको तुंहिंजो खजीअ जो वण भित जे पासे में आ दीवार जे पासे में आ इहो मूंखे ॾे जेकी वण चवंदे तोखे बाग जा ॾींदासीं ॾोकड़ घुरंदे ॾोकड़ ॾींदासीं अॼु सौदो कर सुभान अल्लाह यहूदी चयो त पाड़े वारो धक ते चढ़ी आयो हिकिड़ो वण वरी हुतां चयो जेतिरा वण खण 10 वण खण त भला हेतिरा ॾोकड़ के हो मुंहिंजे साईं करीम जे अॻियां हली लिखी वठी आयो सौदो थियो सौदो थियो सब कुछ थियो मोटी जो ही यहूदी घर आयो घरवारी के चंदे वण जो सौदो थियो सुभान अल्लाह 10 वण मिलिया न पैसा माई कावड़ जी पई तू केर थींदो है वण खपाना हे घर ये बिल के तो मुझे बाबे मोखे दी तो हथे खाली आयो निकर बाहर घर वञ हाणे छा थींदो माई कावड़ जी पई आयो मुसलमान के चंदे सौदो मुखे कबूल सौदो कबूल ना मुसलमान जो साईं करीम जे अॻियां सौदो कयो अथई फिरंदे कीअं कि मर्ज़ी आवां जी बाक़ी आऊं कोन खपाइस मुंहिंजो सॼो घर बिगड़ियो बीठो आहे लिहाज़ा आऊं सौदो वापसि थो कयां मदीने जे साईं जो गुलाम आयो आहे क़िबला यहूदी फिरी वियो आहे नथो सौदो करे मुझे महबूब फरमायो हाने एतिरो नखे चई छॾ सौदो ख़त्म आ पर जे इहो रात जो वण पाणा पाणा हली असां ॾे आयो त मयार न कजां सुभान अल्लाह हाणे मयार न कजां जे पाणा पाणा हली आयो सहाबी तो फरमाए खुदा जो कसम आ रात जो मां घर आयो आहियां हेॾा यहूदी जी फैमिली जागे पई ॾिसूं कहिड़ी ताक़त आ वण खे हिन दीवार खां ॿाहिरि कढे थी ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ऐं हेॾा मुसलमान मदीने जे साईं जो ग़ुलाम आ से बि जागर पिया हुननि खे यकीन हुई त साईं करीमनि जो फरमाए छॾियो आ त महबूब जे हुकुम सां महबूब जे हुकुम सां वण भी हली थिया समझी सचो रसूल उठन बसर झुकाया महबूब जे हुकुम सां नारे तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए दस्तगीर नारे गौसिया तो दम दस्तगीर प्यारा मुसलमान भाइयों आधी रात जो टाइम सहाबी तो फरमाए हिननि अखियुनि सां मुंहुं ॾिठो घर वारनि ॾिठो दीवार फाटी दीवार फाटी ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो ओ वण ईअं टोड़ियो जीअं नंढड़ो ॿार अम्मा ॾे डोड़ंदो सुभान अल्लाह ईअं डोड़ण लॻो असांजे घर जे तरफ़ यहूदी ॾिसी हैरान थी विया हुनजी माई ॾिसी हैरान थी वई न्याणियूं पुट ॾिसी हैरान थी विया वण असांजे घर ॾे हलियो आयो दीवार दीवार जहिड़ी थी वई वण हिन पासे अची वियो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हाणे असां सभु ॿाहिरि निकितासीं उहो यहूदी ॿाहिरि निकितो चवे थो मुसलमान सुबुह कले थींदी जंहिं वण असां खां तोॾे मोकिलियो आहे उन महबूब ते सभई ईमान आणींदासीं प्यारा मुसलमान भाइरो इहा मुंहिंजे दिल पर वधीरे वारे साईं जो शान सुभान अल्लाह सो माई साहब खे फरमायूं त इजाज़त ॾे खीर कढण असांजो कमु आहे बकरी मजा खीर कढण असांजो कमु आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जंहिं वक़्त में महबूब अॻिते हलिया बकरी उथी बीमार बकरी साईं जे कदमनि में किरी पई चुमियूं थी ॾे माई हैरान थी वई
साईं करीम फरमायो कटोरो खणी अचो कटोरो खणी आया हिकिड़ो कटोरो भरजी वियो ॿियो भरजी वियो ॿियो थां भरजी वियो टियों भरजी वियो सभई घर जा थां भरजी विया हज़रत उम्मे बाबद अर्ज़ कयो कुर्बान वञा सभई थां भरजी विया मुंहिंजे हबीब फरमायो माई साहबा तो वटि थां कोन रहिया जे थां हुजनि हा मां पास आबादियूं हुजनि हा थां खुटी वेंदा हिन बीमार बकरी खे अल्लाह जे महबूब जा हथ लगान खीर कॾहिं कोन खुटंदो हाणे मदीने जा साईं रवाना थी विया पर जॾहिं हिन माई जो मुड़ुस आयो बकरियूं आयूं शाम जो थाम खणी आ बकरियूं ॾूं जे अॼु ज़रूरत खीर जी कान्हे सुभान अल्लाह थाम सभु फुल भरिया पिया आहिनि सो वरी कीअं बकरियूं त मूं वटि हुयूं हो अहिड़ो जवान आयो जो हिन बीमार बकरी मञा सॼे घर जा थाम भरे हाणे घर वारे पुछो त भला केर जवान हो असांखे थोड़ियूं निशानियूं त ॿुधा चेहरो कहिड़ो हो जुल्फ कीअं हा माई साहबा फरमायो ओ मुंहिंजा घर वारा ॾाढा हा ऐं मुंहिंजा घर वारा ॾाढो वसीम सुभान अल्लाह वसीम पाण वटि नालो हूंदो आहे वसीम उन हसीन खे चवंदा आहिनि जंहिंजे ॾिसण सां ढो ई न थिए सुभान अल्लाह वसीम हुयो यानी पियो माण्हू निहारे ढो न थिए हिटाई साहब तो फरमाए त जीअं मूं ॾिठो अॼु मां कोन ॾिठो है जीअं मूं ॾिठो अॼु मां कोन ॾिठो बेटाई साहब रहमतुल्लाह अलैहि साईं फरमाए जेके तो बैत भाया से आयो तो न्यो मन लाइन प्रिय संदे पार प्रिय संदे पार रे बेटाई साहब जी सजी शायरी कुरान पाक जो तर्जुमा सुभान अल्लाह समझ बेटाई जो बैत कुरान जी आयत कुरान जी आयत समझो उन्हीं जो तर्जुमो समझो ओ मुझा प्यारा बेटाई साहब रहमतुल्लाह अलैहि उते पढ़ी वियो आहे जिते असां जा पेर कम ई कोन्हे शाह साहब के खुदा लुदनी इल्म अता फरमा कुरान तो समझण ॾुखी ॻाल्हि आहे पर बेटाई जो बैत भी समझण ॾुखी सुभान अल्लाह शाह साहब तो फरमाए त कलमो पढ़ा त काफर थिया कलमो पढ़ा त काफर थिया कलमो पढ़े केर जेकी पुछन था राह रसूल जी तिन सां आहे मुंहिंजो वेर जेॾां भरिया रसूल पेर ऐं न भरिया ओॾे पेर अब हाणे केर सम्झे हे त तव्हां अदब कयो वेठा आहियो त विड़ो आहे हे छा पियो चई कलमो पढ़ा त काफ़िर थिया ऐं जेके रसूल जी राह पुछनि उन सां मगी वेर तो रखां दुश्मन है उन्हनि जो न इन ही वाक्य में मदीने जा साईं जॾहिं हिजरत करे पे आया बकरार बकरियूं बेचारियूं साईं करीम उते बीठा हा उन बकरार सां ॻाल्हियूं कयूं उतां रवाना थिया गारे सौर में जॾहिं महबूब हलिया विया त काफ़र उते आया बकरार खे चयूं हे ॿ जवान आया हा इहे केॾां विया तूं मुस्लमान आहीं पंहिंजो कलमो पढ़ी ॿुधा इहे जवान केॾां विया त हुन बकरार चयो अॼु कलमो पढ़ां त काफ़र थियां कलमो पढ़े केर फरमाई मुस्लमान पर अॼु जेके कलमो तो पढ़ा तो कुफर में हलियो काफ़र थी वेंदुसि पंहिंजे महबूब सां सम्झ गदारी पो कई पाण जॾहिं ईअं चयूं त हो काफ़र न हे त असां खां वधीक दुश्मन आहे साईं कलमे पढ़ण तैयारी कोन
पो भला हाणे कलमो पढ़ न सिर्फ एतिरो ॿुधा त हे पेर केॾां पिया वञनि इहे जवान विया केॾां चयाई त जेकी पुछनि था राह रसूल जी तिन सां आहे मुंहिंजो वेर यानी जेके इन्हनि जवाननि जी पुछा पिया करा उन्हनि जो त दुश्मन आहियां बज़ाहिर हुननि इएं सम्झो त हिन ही त मदीने वारे साईं जो एॾो मुखालिफ़ आहे जो पुछण वारनि खे बि विढ़ण लाइ तयार आहे पर हुन आशिक़े रसूल जो मतलब जेके पुछनि पिया इन्हनि जो मां पक्को वेरी दुश्मन आहियां वस हले त तव्हांखे मारियां तव्हां चओ मुंहिंजो वेर आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो ऐं चयूं भला इहो बि नथो ॿुधाई त पोइ असां सां गॾिजी हल पेर खणा तूं बकरा रही माहिर रही असीं शहर जा माण्हू आहियूं ॿाराड़ी जा माण्हू होशियार आहियो तॾहिं उन थनार चयो त जेॾा इन्हनि जवाननि पेर भरिया आहिनि ऐं कतनि एॾा हलण लाइ तयारु न आऊं न हलंदुसि हली ॾेखारियां मुंहिंजो ईमान ख़तम थी वेंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत भिटाई घोट जहिड़ो इल्मु चओ सुभान अल्लाह प्यारा मुस्लमान भाइरो साईं तो फरमाए जीअं मूं ॾिठो अॼु मां कोन ॾिठो भेनर अवां कोन ॾिठो माखी मिसरी खंड कनाला ओ मिठल मोहे जो मिठो अॼु मां कोन ॾिठो नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी दम दस्तगीर प्यारे मुसलमान भाइरो हाँ सही दस्तगीर भी दस्तगीर बादशाह पीर रहमत महबूब जे बच्चन जो एडो शान आ साईं जो तो शान अलाही छा सुभान अल्लाह उते तो को पहची ही कोन थो सके ऐं दोस्तन की फरमाइश की साईं जी करामत जी ऐं महबूब तो महबूबा साईं जा बच्चा दस्तगीर सुने गुल दस्ते करामत वारे लिखियो आ साईं में तो फकीर आयो अर्ज के सुना मुझे दावत कबूल सुभान अल्लाह दावत कबूल कर साईं बरबा फकीर बस एड़ी दावत सवल हर को बीठो आ दावत दावत हे पंथ कयो तो खबर पे गर्मियों सर्दियों पर साईं जो तो बलाने आजमाए ॾिसो फकीर खे भला दावत कबूल आ 3 ॾींहं असीं तो ईंदासीं असां जी सवारी खे मानी खाराए सघंदे सुभान अल्लाह चइसि हाणे तव्हां ईंदा घोड़े ते उठ ते अलहमदुलिल्लाह हींअर मींहं पिया आहिनि जबल आबाद आ गाह खोड़ करे छॾींदासीं चए न दस्तगीर घोड़े उठ ते कोन ईंदो आ शींहं ते सवार थींदो सुभान अल्लाह शींहं ते शींहं गुलाम असांजे सिंध जी गादी आ हजरत किबला से पीर सिंह रोज़े धनी बादशाह रहमतुल्लाह अलैह राशिदी खानदान उन्हनि जो चश्मो चिराग हजरत साईं मियां हिज़बुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह मीरन कई दावत मीरन दावत कई पो साईं हितां पंहिंजा माण्हू वठी वियो सदपता जो सामान उते वेठी आ पो मीरन अर्ज़ कयो त सोना हे मानी खाओ पो हिकिड़ो तव्हांखे अहिड़ो खेल था पेश कयूं जो तव्हां हैरान थी वेंदा साईं जो छा थींदो चयोसीं असां वटि पिंजरो आ पिंजरो उन पिंजरे में शींहं बंदा पो खास मेहमान असां जा ईंदा पो असां हिकिड़ो बकरो वठी ईंदा आहियूं बकरो उन पिंजरे में बंद कंदा आहियूं शींहं सां गॾु पो शींहं जेको उन जो हाल कंदो आ कीअं खाईंदो चीरींदो फाड़ींदो आ ॾिसण जहिड़ो मंज़र हूंदो आ साईं फरमायो ॾिसंदासीं मानी खाई मेहमान फारग थिया हे बि बकरो कहे साईं बि वेठो ॿिया पीर फ़कीर बुज़ुर्ग वॾेरा ज़मींदार वेठा जॾहिं बकरो गुज़रियो साईं हिज़बुल्लाह शाह उन बकरे जे पुठीअ ते हथ रखियो सुभान अल्लाह हथ रखियाऊं तारीख़ जा लफ़्ज़न बकरो जॾहिं उन पिंजरे में दाख़िल थियो शींहं वेही रहियो बकरो हुन जे मथां चढ़ी वेठो सुभान अल्लाह
बकरे अहिड़ो हाल कयो शींहं जो माण्हू खिलन पिया लेटन पिया मीर वेचारा शर्म में बुॾी विया अरे असां हेॾी टाड़ हई हेॾी वॾी ॻाल्हि कई पर बकरे त असांजी सॼी इज़त वञाए पंहिंजो शींहं वञाए छॾी शींहं कुछो ई कोन शींहं मुक़ाबिलो कोन कयो बकरे मुंहिंजा प्यारा मल्लू हणी केराए विधो हाणे जॾहिं बकरो ॿाहिरि आयो हिकिड़े मीर साहब चयो ओ सैयद सगोरा ओ पीर हिज़बुल्ला शाह अवां हथ रखियो बकरे जे पुठीअ ते इन्ही में को राज आ साईं हिज़बुल्ला शाह मुर्की फरमायो मीर साहब मां बादशाह पीर जी हर महीने यारी कंदो आहियां तेग लाईंदो आहियां फ़कीरनि खे खाराईंदो आहियां अवां जो बकरो मूंखे ॾाढो वणियो मूं चयो इतां बची आयो त बादशाह पीर जी यारी में हलाईंदासीं या गौसल आज़म दस्तगीर बची आयो त पोइ असां यारी में बकरो हलाईंदासीं अरे मीर साहब अवां जे शींहं खे कहिड़ी ताक़त आहे जंहिं शइ जी निस्बत दस्तगीर सां थी वञे जंहिं ते यारी शरीफ़ जो नालो अची वञे अवां जो शींहं छा सॼी दुनिया जे शींहनि खे ताक़त न आहे जो दस्तगीर जे बकरे जे वार खे बि टेढ़ो करे सघनि ओ मुंहिंजा प्यारा दोस्त जंहिंजे यारहीं जे बकरे जो इहो कमाल आहे त यारहीं वारे जो कमाल छा सुभान अल्लाह मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लड़ न लोॾो मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लड़ न लोॾो दस्तगीर जे बचड़नि जी गादी आहे दस्तगीर जे बचड़नि जो आस्थानो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो खुली चो साईं फरमाईंदा जिते मुंहिंजा बच्चा हूंदा आहिनि उते मूंखे बि मौजूद समझजो मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लड़ न लोॾो जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लड़ न लोॾो जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लड़ न लोॾो चोरनि खे अब्दाल बणाए चोरनि खे अब्दाल बणाए आधी रात दस्तगीर सुनो नफल पियो पढ़े चोर आयो जीअं जो चोर दाखिल जो मथां हज़रत साईं ख्वाजा ख़िदर अची वियो हाणे ख़िदर बीठो आहे दरवाजे ते त दस्तगीर सुनो नमाज पूरी करे सवाल कयां पीरनि जे पीर नमाज पूरी कई चऊं दर ते ख्वाजा ख़िदर बीठो आहे ख़िदर ख़ैर ता सोना फिलाने ॻोठ जो अब्दाल गुज़ारे वियो आहे अब्दाल जी ज़रूरत आहे अब्दाल जो ड्यूटी लॻायां साईं फरमायो ख्वाजा ख़िदर आधी रात के ज़िक्र फ़िक्र में हूंदा के नमाज़ुनि में हूंदा के कहिड़ी जाए के कहिड़ी जाए के कहिड़े ख़्यालनि में हूंदा इलाही तो आशिक़नि जी ख़ल्क़ी अहिड़ी ज़ात के विहन वाटन ते के जागन सारी रात वो पिरह फुटे पिर भात वनी मेलो कन मोहम्मद से के आशिक़ केड़े रंग में के केड़े ज़िक्र फ़िक्र में हूंदा ख्वाजा ख़िदर सुभाणे अचजा अब्दाल तोखे ॻोल्हे ॾींदासीं साईं अर्ज़ कयो सोना अॼु जो अॼु अब्दाल खपे ॻोठ तबाह थी वियो ॻोठ वीरान थी वियो का मुसीबत अची वई त पोइ उनजो केरु ज़िम्मेदार हूंदो दस्तगीर फरमायो ख्वाजा ख़िदर पोइ एमरजेंसी में जेकॾहिं तोखे अब्दाल खपे त असांजे मदरसे जे चटाइनि में इहो चोर लुको वेठो आ वठी अच त मां तोखे अब्दाल ठाहे ॾियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया या गौसल आज़म दस्तगीर प्यारा मुसलमान भाइरो चोर जो ॿुधो त यार कम ख़राब थियो ख़िदर खे ॿियो टेम कोन मिलियो हींअर ई आहे साईं ख़िदर अलैहिस्सलाम अंदर हलिया आयो हीअं जो चटाई के हटाई हमरा निकिरिया पघर मां ॿुॾो पियो साईं जे अॻियां बीहारियूं पाण दस्तगीर बादशाह रहमतुल्लाह अलैहि फरमायो चोर घबरा न दस्तगीर जे दर तां महरूम थी कोन वेंदे
ही ओ दराजो तालिब मुझो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठंदा पीर फकीर फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मुझो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू आ मुझे दरता खाली न वेंदे हलिया सही मथे ते हथ रखियो आ दस्तबेत मुरीद कयो आ मुरीद थियण खां बाद पान फरमायूं फकीर हाणे वञ ख्वाजा खिदर सां गॾु फिलाने ॻोठ जो तूं अब्दाल आ साईं मूं अञा कुझु बि कोन पढ़ियो आ साईं अञा मदरसे कोन वेठो आहियां क़ुरान मूं कोन पढ़ियो आ साईं फरमायो क़ुरान बि अची वियो इल्म बि अची विया वञ दस्तगीर जी निगाह थी आ बेड़ो पार आ ऐं साईं फरमायो मुर्शिद जहीं जो दस्तगीर उनखे लर न लोडो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लर न लोडो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लहर न लोडो आ चोरन खे अब्दाल बनाए चोरन खे अब्दाल बनाए कोझा किनड़ा प्यो बख्शाए कोझा किनड़ा प्यो बख्शाए ओ जेके सैयद जी आ उकीर उनखे लर न लोडो आ जेके सैयद जी आ उकीर उनखे लर न लोडो आ जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर उनखे लर न लोडो आ अदा यारी बारी करण सवाबा दुश्मन लाए जियर अजाबा यारी बारी करण सवाबा दुश्मन लाए जियर अजाबा ओ जन मिसरूं विढ़ाया खीर उनखे लर न लोडो आ जन मिसरूं विढ़ाया खीर उनखे लर न लोडो आ जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर उनखे लर न लोडो आ शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शल बगदाद घुराए शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शल बगदाद घुराए जंहिंजो जीलानी आ दस्तगीर जंहिंजो जीलानी आ पीर उनखे लहर न लोडो आ सुभान अल्लाह साईं तो साईं आ साईं जी औलाद दस्तगीर जो औलाद जंहिंजी अॼु ख़ैरात जी मानी आ साईं सैयद अलहाज साईं हबीबुल्लाह शाह जेके साईं अदा गुलाम मुस्तफा जा चाचा आहिनि मूंखां पहिरीं ग़लती थी चाचा आहिनि जॾहिं हज ते पिया विया हज ते त साईं जुम्मन शाह बुखारी ॿुधो तव्हां घणनि त ॾिठो बि हूंदो साईं जुम्मन शाह मजदूर जी जी रहमतुल्लाह अलैह पोइ बाज़ार में साईं हबीबुल्लाह शाह सलाह आई त हल हज ते चइसि हाणे अवां हलो पोइ असां ॾिसूं पोइ जॾहिं साईं हबीबुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह उते हज ते पहुता हिकिड़ी जाइ ते कौरो न पियो मिले पाणी जे ॾिसे त साईं जुम्मन शाह कौरो हथ में आ पाणी में भरियो पियो फरमाई दस्तगीर जा बचड़ा पाणी हाज़िर हे उहे फर्जंदान गौसे आज़म आहिनि जिन जी ख़िदमत वरी सैयदनि बि कई सुभान अल्लाह छो त गादी अहिड़ी आहे साईं मदीने जा साईं जीअं कुल नबियनि जा इमाम सरदारनि ईअं वलियनि जा सरदार हज़रत गौसुल आज़म दस्तगीर आ इमाम आ ओ मुंहिंजा प्यारा वाहिद पीरनि जो पीर आ
जंहिंजो ऐलान आ त हर पीर जो मुर्ग माना कुकड़ बोले बोले चुप थी वेंदो दस्तगीर तुंहिंजो मुर्ग क़यामत ताईं बांगो ॾींदो हर पीर बोले बोले हलियो वेंदो लेकिन दस्तगीर जो मुर्ग क़यामत ताईं बोलींदो मक़सद साईं फरमायो त कंहिं बि दौर में जेकॾहिं कामिल मुर्शिद न मिले त मां दस्तगीर जो मुरीद थी वञा तुंहिंजी मुरीदी मूंखे क़बूल आहे सुभान अल्लाह क़यामत जॾहिं मां तोखे न खणा त पोइ चइजे जे तोखे कंहिं बि दौर में कामिल न मिले त मां दस्तगीर जो हथ तुंहिंजे लाइ हाज़िर आहे इहो ऐलान कंहिं बि पीर खे ताक़त न आहे जो इहो ऐलान करे सघे त मुए खां पोइ वञे खां पोइ तूं मुंहिंजो मुरीद थी जा न शर्त इहो आहे भले मुंहिंजा प्यारा गाॾी जो मालिक आहे हयात आहे हुनजो दस्तबे थियणो आहे बाद अज़ ममात हुनजी दस्तबेती न हलंदी वरी हुनजो पुटु हुजे हुनजो भाउ हुजे जेको सिलसिले में हुजे या ख़लीफ़ो हुजे पोइ इहो फैज़ ईअं हलंदो आहे पर बादशाह पीर फरमायो मां उहो दस्तगीर आहियां भली दुनिया में हुजां या न हुजां मगर क़यामत ताईं मुंहिंजो मुर्ग बोली सुभान अल्लाह मुझी विलायत मुझी बादशाहत कायम रहंदी जे मदीने जे साईं जी रिसालत नबूवत कायम आ ये मुझी विलायत क़यामत ताईं कायम रहंदी सुभान अल्लाह क़यामत मेराज वाली रात साईं करीम अर्श अज़ीम जे वेझे आया हज़रत साईं मियां फ़कीरुल्लाह अलवी शिकारपुर वारा पंहिंजे किताब में लिखन था रिवायत जॾहिं साईं मेराज वारी रात अर्श अज़ीम खे वेझा आया त साईं जे कुल्हनि मुबारकनि मां ॿ पखी उॾाणा सुभान अल्लाह हिकिड़ो पखी अर्श जे कुंगरे ते वेही रहियो ॿियो मथां उॾामंदो रहियो अर्श जे अज़ीम जे मथां उॾामंदो रहियो अल्लाह जी बारगाह में मदीने वारे साईं अर्ज़ कयो साईं की ख़बर हुई पर असां तव्हां ताईं ॻाल्हि पहुचाइण जे लाइ साईं अर्ज़ कयो मौला हे पखी केरनि रब करीम फरमायो हिकिड़ो सरदार सरब बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह उन जो रूह आहे जेको परवाज़ करे अर्श अज़ीम जे कुंगरे ते वेठो आहे ऐं ॿियो हसनी हुसैनी सैयद तव्हांजो बचड़ो दस्तगीर आहे जंहिंजो रूह अर्श अज़ीम जे मथां बीठो आहे पीरन जो पीरा ओ मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शल बगदाद घुराए भूरल शल बगदाद घुराए जंहिंजो जीलानी आ पीर उनखे लर न लोॾो जंहिंजो जीलानी आ पीर उनखे लहर न लोॾो सोने बादशाह मदीने जे साईं जो शान सुभान अल्लाह दस्तगीर फरमायो फ़कीर असां शींहं ते चढ़ी न ॻाल्हि यादि आहे शींहं ते ईंदासीं शींहं गाह कोन खाईंदो आहे गोश्त खाईंदो आहे पर उहे शींहं ॿिया हूंदा जेके जानवरनि जो गोश्त खाईंदा हूंदा मां दस्तगीर जो शींहं माण्हुनि जा गोश्त खाए थो कन खोले ॿुधी छॾ जेकॾहिं आहे ताक़त त पोइ दावत क़बूल कर कर असांजी दावत न त पोइ ढकी भली क़िबला साईं यारहां मुंहिंजा पुट मां आहियां मुंहिंजे घर वारा सॼो घर कबीलो खणी अॻियां रखंदसि जेको तुंहिंजी सवारी खाई छॾियो सुभान अल्लाह कुर्बान तुंहिंजे शींहं तां तुंहिंजी सवारी वाह वाह मुरीद तुंहिंजो अक़ीदो ईमान सुभान अल्लाह वयो सॼे आड़े पाड़े में दावत ने त यार मुर्शिद पीर मुंहिंजो अचे पियो पीर सभई भला मुर्शिद सभई भला पर यारो मुंहिंजो हिकु दफ़ो पीर ॾिसो सुभान अल्लाह ओ मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न दर खोड़ मगर दस्तगीर नवा मुझे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न दर खोड़ मगर दस्तगीर नवा दावत जो ॾिनई आस पास जा आलिम हाफ़िज़ कारी सभु हली ॾिसो फ़कीर साहब अचे थो जे असां वटि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्ग ईंदा आहिनि सिंध जा बुज़ुर्ग ईंदा आहिनि खोड़ पोइ ॾिसंदा आहियूं भले मुरीद ऐं कंहिंजो बि हुजां तव्हां कंहिंजा बि हुजो पर को असांजो सुन्नत जमात जो पीर हूंदो आहे त सभु कंहिंखे हुनजे लाइ इज़त हूंदी आहे मोहबत हूंदी आहे त यार हलो इन बुज़ुर्ग आशिक़ रसूल खे ॾिसूं
हिन जो प्रोग्राम हली ॿुधूं हर को चाहींदो आहे ये सभई माण्हू गॾिजी पिया हलो साईं खे ॾिसूं दस्तगीर बादशाह पियो अचे हुनजी दावत सभई गॾु थिया पीरनि जो पीर बादशाह पीर हसनी हुसैनी सैयद मुंहिंजा प्यारा शेर ते सवार थियो शींहं ते आयो उन जे मुरीद जे घर आडो बीठा फकीर बीठो आ फकीरानी बीठी आ पुट तैयार बीठा सही हुकुम लहू पियो ना सया माण्हू ॾिसण पहिरीं वाइदो पूरो करे शींहं खे मानी खारां उन खां पोइ असां खाईंदासीं शींहं कोन हुआ ही तो हुयो आज़माइश इम्तिहान साईं ॾेखारियो पियो त दस्तगीर चाहे दस्तगीर जो मुरीद छा सुभान अल्लाह ॾेखारण मक़सूद हो शींहं थोरी हा अलाए छा हो मुंहिंजा प्यारा दोस्तो फरमायूं वाइदो पूरो कर हाणे फकीर ईअं बि कोन निहारियो त हिननि में के मुखालिफ़ बि आया हूंदा कहिड़ा हूंदा खिलंदा मुर्शिद आयो मुरीदनि खे शींहं जी अॻियां ॾाढो खाराए हलियो न साईं हाज़िर वॾे पुट खे चए हल दस्तगीर सां कुर्बान पुट आयो ईंदे शर्त हड़प थी ॿियो आयो टियों आयो 11 हलिया विया साईं अञा पुछो शींहं आहे ज़रूरत कंद लोगी सुभान अल्लाह कुरारी दस्तगीर जी मुरीदानी छा ख्याल आहे या बिस्मिल्लाह दम दस्तगीर कुर्बान साईं अञा शींहं के छा हवाला फकीर साहब हलिया मैदान में सुभान अल्लाह अर्ज़ की सोना हिकिड़ो अर्ज़ फरमायूं जॾहिं पुट हलिया विया तोखे अर्ज़ यादि न आया घरवारी वई तोखे अर्ज़ यादि न आया अॼु तुंहिंजी जान ते आई आहे तोखे अर्ज़ यादि आहे क़िबला साईं बचा जे लाइ न आहे सिक हुई ॾाढी मोहबत हुई साईं ईंदो दीदार कंदासीं हुते त दरगाह ते वॾो रश आहे पर माण्हू न पहुची बि कोन ताईं सोना दिलि घुरियो त घर ईंदा दीदार थींदा हसरतूं पूरियूं थींदियूं कुर्बान वञा अव्हां जे हुकुम तां एतिरी त महलत ई कान मिली एतिरी वारी कान मिली पर हाणे त आख़िर वेंदे वेंदे महिरबानी फरमायो पंहिंजे शींहं खे चयो त हुननि खे मथां खां खाधो थी मथे खां ऐं मूंखे पेरनि खां खाए क़िबला जेस ताईं मथो ॿार हुजे चेहरो ॿार हुजे अखियूं ॿार हुजनि तो जहिड़े कामिल पीर जो दीदार सुभान अल्लाह एतिरो त मौक़ो ॾियो दीदार कनि अखियूं साईं फरमायो शींहं जीअं फ़कीर तो चाहे तीअं खाए जा फ़कीर आॾो लेटी पियो आहे मुंहिंजा प्यारा मथो हेॾे आ पेर शींहं ॾियनि शींहं आस्ता आस्ता गिड़कींदो अचे फ़कीर जूं अखियूं ॿाहिरनि बाबा मुंहिंजा पाक सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमातो है तन मेरा जे चश्मा होवे ते मैं मुर्शिद वेखना रजा लूलू दे मुड़ी लख लख चश्मा हिक खोला हिक कजा इतना डिठिया मैनू सबीर नावे और किथे वलो भजवा मुर्शिद दा दीदार है बहू मैनू लख करोड़ा हजार
फकीर जो निगाह बाहर दीदार कंदो रहो मुरकंदो रहो परवाह कान ही साईं फरमायो फकीर तकलीफ कान थी थे छा ईजा ना है छा मुझा सोना नन अवां जो चेहरो आ दीदारा सिक मोहब्बत में तकलीफ याद ही काने का अखियां वो लाल वन बेवस लगियां सुभान अल्लाह सही सचल सर मस्त रहमतुल्लाह अलैह अखियां वो लाल वन बेवस लगियां है लगियां सोना तेरे नाल अखियां मोला लावन बेवस लगियां इन अखियां दा मुल्ला महंगा साईं तो ले कामल मासुरतियां रतियां बोला ला बन बेवस लगियां है साईं सजल इन अखियां दी है चाल अजब हुण मैं इना रमज़ान विच रखियां बोला ला बन बेवस लगियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया उलमाए अहले सुन्नत हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद आलम नईमी साहब प्यारा मुसलमान भाइयों जै वक्त में फकीर ये लफ्ज गालाया सुनो अवां जे मोहब्बत में का तकलीफ याद ना है पान शीं ता लही पिया फरमायूं शीं हेड़ा फकीर जाया थोड़ी कबा हे मोहब्बती फकीर साल जियरा रहन असा सिर्फ इम्तिहान वरतो छा ख्याल फकीर मुझा वापस कर हिय जो फूंगारो हया 11 पुट ऐं माओ पी बई सभई बार आया अल्लाह अल्लाह मुझे सुने बादशाह पीर दे निहारे सभई मुरकन था अचण वारन के चवन था दिसो असा अग में नारो हयो हो त मुझे पीर जड़ो कहजो पीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो तो मीरा मुर्शिद मदद कर अची ओखी अवेर लिल्लाह लग लतीफ जे हर बाजी दे पेर पो औलाद अली शेर कर को मेहर मुरीद ते मीरा मुर्शिद मदद कर दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादी वो बादशाह बगदादी कर का मेहर मुरीद ते प्यारा मुसलमान भाइयों हजरत गौसल आजम दस्तगीर रज़ी अल्लाह तआला अन्हु महबूबन जो बचलान हाने फरमान था करारा मुरीद छा खपई सोना तुझी खिदमत तुझो दीदार क्या मजे हाणे तो सां गड हो जा साईं फरमायो थी वयो कुराड़ी तोखे छा खपे मुझा साईं मुखे अम्मा खातून जन्नत जो दीदार करा सामू कमरो घर आ फरमायो माई साहबा उन कमरे में त हल कमरे में वने त अम्मा खातून जन्नत जा दीदार थी वया सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों हे मुझे महबूब जे बचन जो शान आ त संदन शान चाहूंदो सुभान अल्लाह माई साहबा पंहिंजे घर वारे के चयो ॾाढा वसीम हा है ॻाल्हि याद ॾाढा वसीम हा वसीम जी माना जंहिंजे ॾिसण सां ढोई नथी सुभान अल्लाह
घर वारे चयो अञा अॻिते हल चई ॾाढा जसीम बि हा सुभान अल्लाह जसीम बि हा जसीम उनखे चइबो आहे जंहिं जहिड़ो को हसीन हुजे सुभान अल्लाह चई अॻिते चई जमील बि जमील चइबो आहे अरबी में उनखे जंहिंजो खानदान भलो हुजे सुभान अल्लाह जंहिंजो नसब हसब सब सुभान अल्लाह बेमिसाल हुजे सोणो खानदान वारो जवान हुजे त मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ऐ दुनिया वारो मुंहिंजे नसब में ॾाॾाणे नानाणे सब पाक आहिनि सब पाक पुश्तून पाक रहमन असांजे सिलसिले में को मुशरिक गुजरियो को पलीत गुजरियो ही नाहे आला हजरत फरमायो तेरे खुल्क को हक ने अजीम कहा तेरी खिल्क को हक ने जमील कहा कोई तुझसा हुआ है न होगा शहा कोई तुझसा हुआ है न होगा शहा मुझे तेरी हुस्न अदा की कसम मुझे हाल के हुस्न अदा की कसम प्यारा मुसलमान भाइरो तमो अर्ज पे कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सजो खानदान पाक आ जंहिंमें मुशरिक बुत परस्त कोने आज़र बुत परस्त हुयो नमरूद जो वज़ीर हुयो इन जे ला करे मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं जो बाबो नथो थी सघे चाचो ज़रूर आ पालियो उन्ना इन जे करे रब चाचो पी जे मकाम ते हूंदो आ अल्लाह सी फरमायो आदर इब्राहिम जो पिया माना चाचे जे मकाम ते आ अरबी में चाचे खे बि बाबो चवंदा आहिनि इन जे करे वरन इब्राहिम अलैहिस्सलाम जे बाबे जो नालो हज़रत तारख आहे जेको मुसलमान हुयो तौहीद ते हुन जो ईमान हुयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाबो ओ हिन नमरूद ख्वाब ॾिठो आधी रात जो शिरक भले उथी वेही रहियो आदर के घुराई जेको साईं जो चाचो हो इतां ॻाल्हि हली चाचो हो घुराए वरतई निंड मां उथारे आयो आदर चई आए आदर अहिड़ो मूं ख्वाब ॾिठो आहे ॾाढो मूंखे डप थियो आहे ख़ौफ़ थियो आहे तख़्त मुंहिंजो लुॾे थो ख़ैर त आहे नमरूद कहिड़ो ख्वाब तूं हेॾा तो ख़ुदाई जी दावा करे वेठो तोखे कहिड़ो फिकिर की ॻाल्हि सची आ पर ख्वाब ॾाढो गरो मूं ॾिठो आ आसमान अव्वल ते अहिड़ो सितारो उभरी आयो आ जंहिंजी रोशनी सॼे जहान खे कंट्रोल कयो आ मुंहिंजे तख़्त खे बि वेढ़े छॾियो अथई ऐं याज़ुर जल्दी कर वञ जेके जादूगर आहिनि असांजे दरबार जा जेके नुजूमी आहिनि हिसाब किताब करण वारा आहिनि उन्हनि खे उथारे वठी आ सुबह सुबह जो टाइम आदर उठो फिलाने के सद कया है ओ फिलाना नुजूम जा माहिर ओ फिलाना जादूगर ओ फिलाना हिसाब किताब करण वारा अब्जुद जा माहिर सितारुनि जा माहिर हलियो अचो अवां खे एमरजेंसी में नमरूद घुरायो आ अवां खे हमेशा हुन तनख़्वाहूं ॾिनियूं आहिनि खाधा पीता कपिड़ा गंदी अवां जो फ्री आ अॼु इम्तिहान आ अचो अचो नमरूद हिकिड़ो अहिड़ो अजीब ख्वाब ॾिठो आ उन जी तव्हां खे ताबीर करणी नुजूमी हिसाब किताब करण वारा ओ नमरूद जे दरबार में आया ख्वाब ॿुधाऊं त सभिनी खे आंगरियूं नंदे अची वियूं नमरूद चयो ॻाल्हायो छो कोन था ॻाल्हाईंदासीं पर असांखे थोरो आदर सां मिल वञे थोरी महिनत ॾे पोइ असां तोखे ख्वाब ॿुधाईंदासीं तोखे हिन जो मतिलबु ताबीर ॿुधाईंदासीं आदर खे इशारो कयो त तूं ॿाहिरि हली आ आदर खे ॿाहिरि वठी आ चवण लॻा ओ आदर ओ नमरूद जा वज़ीर ॻाल्हि ही आ जेकॾहिं नमरूद खे ताबीर ॿुधाईंदासीं न भागो हाणे निंड मां उथियो आ सिरक खाई उथियो आ डप मां थरके पियो मतां असांखे माराए छॾे तोखां पुछूं था असांजे जान जी ज़मानत ॾे त पोइ सचो ताबीर कयूंसि थोरो होश में अचे ॾींहुं थिए हींअर जोश में लॻो पियो आहे होश में ई कोन्हे हाज़िर चयो पहिरीं मूंखे ॿुधायो ॻाल्हि ही आ
आदर अल्लाह जो एक नबी दुनिया जे तख्ते ते अची रहियो आ खुदा जो सच्चो नबी आ अल्लाह पाक उनखे वॾी ताक़त अता फरमाईंदो जेको निमरूद सां जंग कंदो निमरूद खे मारे भॼाईंदो निमरूद खे ख़त्म कंदो हिन सॉरी हिन पटीअ ते हिन तख्ते ते रुगो इहो आवाज़ हूंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिक्र खुल खुदा जा बानो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह के घुरन था मान अमीरी के घुरन था शान फकीरी के घुरन था शान फकीरी पर मुखे दात खपे तुझे जिक्र दिलोरी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ आदर जान दमादम मस्त कलंदर थियण वारो सुभान अल्लाह वहां तो जी मर्जी आ चो त निमरूद खे ॿुधायूं चओ त पोइ हेॾा होॾा करे छॾियूं था बि चिन्हनि हाल चिठी करियो त हू पंहिंजा बंदोबस्त करे सघे अना ख़बरी में अची मथां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम नाज़िल थिए त पोइ ॿुधाए को मसलो आऊं चवांसि तो वेठो आया निमरूद खे चवण लगा खुदाई जी नाहक दावा करण वारा अल्लाह पाक तो सां मरजी पियो आ तो जी नसी के ढील ॾिनाई तू समझी कोन सघे तोखे सबक सिखाइण जे लाइ रब पंहिंजे पैगंबर खे पैदा करे रहियो आ जेको आखिर ज़मान नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾो ॾाॾो आ इब्राहिम अलैहिस्सलाम दुनिया जे तख्ते ते अचण वारो आ अचण वारो आ या अची वियो जो अम्मा जे बतन में त अची वियो आ पंहिंजे जीजल अम्मा जे बतन में अची वियो हो अची वियो आदर छा थींदो आदर चवण लॻो हीअं था कयूं अॼु खां पोइ जल्लाद कासाई पुलिस फौज वग़ैरह जेके असांजे एजेंसियुनि जा माण्हू सभिनी खे पखेड़ था छॾियूं ॻोठनि में शहरनि में जिते पुट ॼमे क़तल कराए छॾी धीअ ॼमे छॾी आयो आहे मां जे पेट में ज़रूर दुनिया में ईंदो खत्म थी वेंदो किथे न किथे कंहिंजे हथ चढ़ंदो मगर हिननि खे ख़बर कान ही त फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा कौन बुझाए जिसकी हिफाजत खुदा करे अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चारे दम दस नारे हैदरी प्यारा मुसलमान भाइरो भिटाई साहब फरमायो त सर में पखी हिकड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रखट सर में घुमे सरहो सुभान अल्लाह आदर सलाह तो सुठी ॾिनी आहे फौज सिपाही सब पखेड़ जी पिया शहरनि में ॻोठनि में काहे जिते पुट पियो ॼमे त नाहक क़तल 70,000 पुट क़तल थी किन लख भी लिखियो न ज़ालिम जे नाहक हुकूमत बेकसूर बचड़ा कुछ जी
मगर जेके रब रखे उनके केर चखे सुभान अल्लाह बार कुछ दिन पिया सुबह शाम रिपोर्ट पे उठे ॿियो ख़बर उन बार जी खत्म थियो या न आए नजूमी पिया चवन उन ताईं अञा तुंहिंजा माण्हू कोन पैदा हाणे करीब आ दुनिया ते अचण वारो आ मुंहिंजा प्यारा दोस्तो पहिरों सख़्त थी वियो कानून में सख्ती अची वई सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी अम्मा थी फरमाए मुखे त आसार बि नमूदार कोन हा त को मुखे अल्लाह पाक बच्चो अता फरमायो आ के महसूस भी कोन थियो थे हिकड़ो दफो बुतन खां बुत खाने खां गुजरियस सिर्फ गुजरियस त अंदर रुगो ठाकोड़ो थियो बुत हिक ॿिन ते किरी सुभान अल्लाह इब्राहिम जो जलाल जो ॾिसाऊं हिक ॿिन ते किरी पिया मां ख़ौफ ज़दा थी वियुसि जॾहिं उहे ॾींहं आया कन में आवाज़ आयो फिलानी बसरे ऐं कूफे जे विच में हिकड़ो जबल आ उन जबल जी गार में हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जन्म वरतो अमर के हुक्म थियो आ फिलानी गार में हली आ फिलानी गार में आई आ सरतू पुछन थियूं सहेलियूं पुछन थियूं ओ अदी केॾां पई वञे चवण लगी त मूंखे काठियूं खणियूं आहिनि काठियूं करे थी अचां फिलाने जबल वटि काठियूं घणियूं आहिनि मां उहे करे अचां थी तोड़ पाणीअ जे वास्ते जंहिं वक़्त में जी चल अम्मा रब जे खलील नबीअ जी उन गार में पहती आ उते हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जन्म ॾिनाई सुभान अल्लाह नमरूद जे तारे खे ॾिठो जॾहिं तारो गार में आयो त जबल जे मथां मुस्तफा अलैहिस्सलाम जे नूर जूं लाइटूं पयूं सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जे पेशानी में मदीने जे साईं जो नूर पे चिमकियो हीअं जो ॿाहिरि आया सॼे जबल में चिमकाट थी खणी नेण खुमार मां जानाज कयाऊं नजर त सूरज शाखूं झकियूं कुमाणू कमर तारा कतियूं ताइब थिया मुझो देखींदे दिल बर पो छको थियो न जोहर मुझे जान बचे त जमाल सी सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम पैदा थिया अम्मा जी जरे चेहरे ते नजर पई हाय हाय जी जल मां कदे हेडे नियारे त मता सुभान अल्लाह जलाद पहची न कदे इब्राहिम अलैहिस्सलाम जे नियारे छा थी हारन जेड़ो बचड़ो त आयो आ चंद जेड़ो सोनो त आयो आ पर हिन ज़ालिम खां जडे बचे जलाद घुमन पिया पर जे हिन ज़ालिम खां थी बचाया त हिते शींह पिया घुमन बगर पिया घुमन कई जानवर पिया घुमन मुझे बचड़े खे खाई वेंदा अल्लाह अल्लाह बच्चे जो दुख पुछणो आ त अम्मा खां पुछ बाबे खां पुछ दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने बचड़न जो गम पुछणो आ त मुझे सोने हुसैन खां पुछ करबला जे मैदान में साईं सब्र जो जबल बनजी वियो पहाड़ बनजी वियो परादा पी आयो पंहिंजे दिलनि ते हथ रखो अवां बि बचड़े वाल आयो सोने हुसैन साईं सब्र जी हद करे छॾी सब्र कयाऊं पर के अहिड़ा मरहला आया सोने अली अकबर इजाज़त वरती बाबा इजाज़त ॾे त मां करबला जे मैदान में वञो पुट तू रसूलुल्लाह जी तस्वीर अली अकबर तू हिते वे तोखे ॾिसूं था त मदीने जे साईं जूं सिकूं थियूं लहन पुट मां नथो चाहियां करबला जे मैदान में ज़ालिम तोखे तीर हणन पुट मां नथो चाहियां तोखे तलवारूं लगन मां नथो चाहियां त मदीने जे साईं जे तस्वीर जी बेअदबी कन पुट तोखे जात नाहे हजरत इमाम अली अकबर अर्ज़ तो करे मुंहिंजा बाबा दुनिया छा चवंदी पोढ़ो बाबो तलवार खणी निकतो आ वाह अली अकबर अवां घर वेठे घर वेठा बाबे पोड़े खे अवां करबला में मोकिलियो मुंहिंजा सोना मुनाफ़िक छा चवंदा सोना ये यज़ीदी खिलंदा
मुझे पाक हुसैन फरमायो पुट हलिया रब जी रज़ा ते बई राज़ी आयो भाकर पाए पान फरमायो माम हुसैन साईं त अज पुण खड़ियल सजन पंहिंजा सारिया गलन तां गोढ़न जूं अज बूंदूं बस न कन संदीस कपरियल अज लोक ॾिठे ही न लहे भाकर जो पाताऊं हजरत अली अकबर रुनू इमाम हुसैन साईं बुझो पुट मूं मना पे कई साॻी ॻाल्हि थी करबला जा तीर ॾिसी घबराइजी वियो नेज़ा भाला ॾिठी रोई ॾिनो अथई न बाबा तीरन तलवारन जी मूंखे परवाह नाहे हैदर जो पाक खून असांजे रगुन में आ तुंहिंजो पाक खून असांजे जिस्म में आ बाबा मां उन अलीअ सो पोटो आया जो जभी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था अरे तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू कुफ्र की बदी है मेरा अली इस्लाम का बाज है नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे गौसिया प्यारा मुसलमान भाइयों बाबे हुसैन साईं पुछो पुट रूहण जो सबब चाहे ओ मुझा बाबा जॾहिं मदीने खां निकतासीं अधी सुगरा बीमार हुई बुखार हुयो अवां मोकलाए ॿाहिरि निकता मूंखे सॾ कयईं अदा अली अकबर वञो पिया पर बाबे खे जल्दी मोटाए जो सकीना जल्दी मोटाए जो अली असगर खे जल्दी मोटाए जो बाबा हिते त मंज़र ही ॿियो आ हिते त अजीब नज़ारो आ जेको वञे पियो वापस नथो मोटे सोचा चो अब्बास अलमदार कहिड़े हाल में आ ओन मोहम्मद ओन कहिड़े हाल में अदा अली असगर कहिड़े हाल में आ अमादा कासिम कहिड़े हाल में आ बाबा जी सुगरा याद कंदी हूंदी अखियुनि मां ॻोढ़ा वाईंदी हूंदी पुछाऊं कंदी हूंदी त मुदूं मोटी दुनिया में अचनि पर अबाणो अञा कोन आया अबाणो अञा कोन आया साॻिया मोहरम सगोरा आया पर अबाणो अञा कोन आया अबाणो अञा कोन आया यकी मारुन कई मोकिलाणी छॾे वतन करे विया बेगानी क्यों छॾे वतन करे विया बेगानी ओ आंदो पैगाम भेनर पखियुनि पर अबाणा अञा कोन आया अबाणा अञा कोन आया नकी आयो नियापो सने हो कया सूरन संदो हाल के हो कया सूरन संदो हाल के हो साॻिया सिज पिया उभरन लहल पर अबाणा अञा कोन आया अबाणा अञा कोन आया प्यारा मुसलमान भाइरो हजरत इमाम अली अकबर बिल आखिर जात वठी करबला जे मैदान में आयो मां तव्हांखे मिसाल पियो ॾियां बाबे खां पुछो त पुट जी जुदाई छा आहे अम्मा का पुछो त पुटन जा धीअरुनि जा सदमा छा हूंदा हजरत इमाम अली अकबर खे तीर लगा साईं बहादुरी जो मुजाहिरो करे कई यजीदी जहन्नम में पहुंचाया आखिर गरजी सभिनी मुझे सुने हुसैन जे लाल ते तीरन जी बारिश कई परे परे का नेज़ा आया भाला आया पर हिकिड़े ज़ाल में अहिड़ो तीर निशानू कयो जो साईं के सीने में लॻो पुठी मुबारक खां आर पार थी वियो गोले ता इमाम अली अकबर हेठ आयो सद कई बाबा हुसैन नाने जी तस्वीर खे संभाल अली अकबर खे संभाल
अल्लाह अल्लाह मुझे सोने हुसैन खेमे जे अॻियां वेठा फरमायूं हाय किस्मत अज त अली अकबर भी साथ छॾे वियो अज अली अकबर भी छॾे वियो जबा अब्बास अलमदार छॾे वियो सभई छॾे विया मुझो बचड़ो 18 सालन जो अली अकबर भी छॾे वियो हवान जे झोलनि में आवाज हो कॾहिं मुझो सोनू हुसैन हेॾा वञे कॾहिं हेॾा वञे आसमान ने निहारे अर्ज की मुझा मौला तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है आखिर पंजे जवान बचड़े जे मथों अची बीठा इमाम अली अकबर जो मथो मुबारक जमीन ते आ सोने हुसैन मथो खणी पंहिंजे हुंज में रखी फरमायूं सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए बा हसरता हुसैन को बेआस कर गए अली अकबर अञा हाल ओरना अञा राज बयान करणा अञा कुछ ॻाल्हियूं करियूं पुट अकेलो छॾे वई अञा नसीहतूं करियूं हुयूं पुट हिक ॿिए में वेहणो हो ॻाल्हाइणो हुयो हिन काफ़िले जे बारे में सोचणो हो अल्लाह अल्लाह मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो जे अचनि नथा तो मां छा कयां प्यारा मुसलमान भाइरो औलाद जो सदमो मां पीउ खां पुछी ॾिसो औलादनि जा फट मां पीउ खां पुछी ॾिसो सोनू हुसैन जबल हो सब्र जो पर के अहिड़ा वाक़िया आया जिन साईं खे लोॾे छॾियो औलाद जे सदमन लोॾायो मुंहिंजा प्यारा दोस्तो इब्राहिम अलैहिस्सलाम जी अम्मा करे बच्चे ॾिठी निहारे कॾहिं दुश्मन ॾे निहारे हाणे छा थींदो मुंहिंजा प्यारा दोस्तो हिकिड़ी वाड़ तयार कई पत्थर रखनि पंहिंजे मासूम शहज़ादे चंड खां ज़ोर सोने जंहिंजे पेशानी में अरबी जाम जो नूर नमूदार हो उन्हनि पत्थर में सुम्हारे हिन पासे पत्थर ॾेई को जानवर ॾिसे न का शइ अंदर न वञे जल्दी जल्दी मोटी त मतां शक न पए मतां सरजूं सहेलियूं पुछनि देर छाजी लॻी ॿ टे काठियूं खणी कुल्हे ते रखी घर आए रात जो आई पर तबियत में मज़ो न आहे अजूं पुछनि मासियूं पुछनि छा थियो अदी अॼु अखियुनि जा ॻोढ़ा नथा सुकनि अॼु मानी नथी खाए अॼु पानी नथी पीए अॼु तबियत में मज़ो न आहे पाण निहारे फरमायो आयल बारो चो ओ सजण मूंखे यादि पयो है जी जल को यारो सजन मूंखे यादि पयो ओ पुनल मूंखे यादि पयो खणदुस पेर पुनल जो अलामियो ओ लकन मंझलियो ओ लकन मंझलियो आयल बारो चो सजन मूंखे यादि पयो है जी जल को यारो सजन मूंखे यादि पयो निंड कीअं बचड़े जो ख्याल थोरो समय वरी शिरक खाए उठी वेही रही मुझे बचड़े वटि शींहुं आयो हूंदो फिलानू जानवर आयो हूंदो कॾहिं थी सुबुह थिए त वरी काठियुनि जे बहाने बचड़े खे ॾिसी अचां सुबुह थी जी जलम्मा चयो त मां काठियूं करे अचां डिॼंदी ख़ौफ़ में पेर खणंदी अचे अलाए छा हाल थियो हूंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो वेझड़ो अचे बब्बर शींहुं जबल जे इर्दो गिर्द पहिरो पियो डिॼी वई इन शींहुं कमु पूरो करे छॾियो हूंदो पर जॾहिं बीबी साहिबा पइती आ शींहुं पुछ लुटकाए कदमनि में वेही रहियो सुभान अल्लाह
अंदर वही तकड़ी तकड़ी दिसे तो सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे वात मुबारक में आंगूठो आ उन आंगूठे खे चूसे रहा सुभान अल्लाह मुझा नूरे नजर कुर्बान वञा अंगूठो बाहर कर त मां तोखे पंहिंजी पाक ठन प्यारियां ये जो आंगूठो कढियूं त आंगूठे मजा माखी पई वहे सुभान अल्लाह माखी पई निकरे वरी इब्राहिम अलैहिस्सलाम ही आंगन मुबारक वधी तो नमा खीर पियो वहे हाने बार जमदान आंगूठा चूसीदा अग में इहो रवाज रस्म कोन हो अग में बार कई भी आंगूठो न दातो इब्राहिम अलैहिस्सलाम खां बाद बारन में भी इहो रस्म रवाज सुभान अल्लाह खतनो अग में कौन हो इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आ मुझा प्यारा दोस्तों औरतों कनन में अग में हे पंजो वालियूं ज़ेवर कोन वजंदी हुयूं हजरत बीबी सारा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ौजाए मोहतरमा अग में हे कन छिदाया अग में मुझा प्यारा इन्हनि कनन में पान ज़ेवर पातो उन्हनि खां बाद अम्मा जो तरीक़ो सभिनी औरतुनि में राइज थियो हाणे हलंदो पियो अचे अॻ में इहा रस्म ऐं रवाज कोन हुआ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ऐं जेका कुर्बानी थींदी अरबा वारे ॾींहुं ख़मीस वारे ॾींहुं इहा बि हज़रत इब्राहिम जी सुन्नत अॻ में कान सुभान अल्लाह अॻ में कान हुई बहरहाल जीजल अम्मा जो आई पाण सीने सां लॻाए सीना सां लॻाए जो पाक खीर मुबारक प्यारियों ओ मुझा प्यारा दोस्तो वरी अल्लाह जे हवाले कदे हेडे निहारे कदे शीं दे निहारे कदे फौज जो तस्वर अची वने बादशाह नमरूद जो पर आवाज आयो इब्राहिम जी अम्मा फिक्री न कर ही ते जबला असा टहकंदड़ बाहे में तुझे बचड़े जी हिफाज़त 7 डी आराम में हुंदो पर इब्राहिम जे वार खे बाहे काने साड़ी असा वेठा फल्लाहु खैरुन हाफिजा व हुवा अरहमुर राहिमीन अल्लाहु हफीजुल लतीफुल कदीमुल अज़लियुल हय्युल कय्यूमुल ला यनाम तू फिक्री न कर मां रब नमरूद के ताकत ही कहने का नमरूद जे जादूगर के ताकत ही कहने का जो इब्राहिम जे वार के भी नुकसान दई सगन जेदो तुझो ना हम वाजब ओडी मंगा रे थबे रे थोड़ी छपर तो छा हम कुजाड़ो कहां मिलई मालूम तो नारे तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए गौसिया उलमाए अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाइरो इंशाअल्लाहुल अजीज जिते असां हाणे वाक़ियो छलियो आहे इतां खां अॻिते 20 ज़ुल्हज हे बुहार में प्रोग्राम आ उते मुझो खिताब आ उनमें मौजू सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो ॾिनो वियो आहे सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम उन सां गॾु ॿियो बि ज़िक्र थींदो अल्लाह वारे जो उर्स बि आहे तव्हांखे उनजी दावत आहे हितां खां अॻिते इंशाअल्लाह उते बयान थींदो अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजी हाज़िरी अवांजी हाज़िरी क़बूल फरमाए ही हज जा ॾिहाड़ा न बल्कि अॼु हज जी रात आहे सुभाणे हज थींदो दुआ कयो रब असांखे बि सफ़र नसीब फरमाए अल्लाह से असा तवा के भी हज जी सूरत में या उम्रे जी सूरत में यो सफर नसीब फरमाए खुदा पाक साल असा के घुराए मदीनो मक्को पाक देखारे ऐं अल्लाह से असा के 5 वक्त नमाज पढ़ने जी तौफीक अता फरमाए मस्जिदों आबाद कयो मदरसन सा तावन कयो पंजे बच्चन के दीनी तालीम दियारियो कुरान पढ़ायो मुझा प्यारा मुझे हबीब फरमायो मुझी उम्मत जा भला मानू उवेन खैरुकुम मन तअल्लमल कुरान वअल्लमहु उवे मानू भला जेके कुरान पढ़न था कुरान पढ़ाइन था ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मस्जिदों आबाद कयो पंजे बुजुर्गन जो अदब एहतराम कयो अल्लाह वारन सा अकीदो बढ़ायो अल्लाह वारन सा अकीदत रखो खुदा वारन सा निस्बतूं कायम कयो अल्लाह कंदो तवा जे ईमान के लहर न को लोडो तवा जे अकीदे के लहर न को लोडो
ॾोॾो दस्तगीर जे सदके खुदा बिनी जहाननि में असांजा बेड़ा पार फरमाईंदो। खुदा पाक दस्तगीर जे बचड़नि जे हिन बस्ती खे आबाद ऐं शाद रखे, हिन सरज़मीन खे आबाद रखे। साईं जे बचड़नि जे सदके अल्लाह ताला जी ज़ात शाल पसगिरदाई खे जितां जितां तव्हां आया हो खुदा अवां खे अवां जे ॻोठनि खे आबाद शाद रखे। अल्लाह तबारक व तआला तव्हां जे रिज़्क़ रोज़ी में वाद फरमाए, अवां खे शिफ़ाऊं अता फरमाए। अल्लाह साईं सैयद सादात ज़ात जे दावत जे सदके उन्हनि जे तॾे ते कणा खाधा आहिनि, उन्हनि करण जे सदके चल ॿिन्ही जहाननि में लजपाल रब लज रखे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रब शाल असांखे हज कराए। हज वॾी सादत आहे, उमरो वॾी सादत आहे। बैतुल्लाह शरीफ क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जे दरबार में हाज़िर थींदो, अल्लाह जा मलाइक वठण ईंदा। पोइ काबो अर्ज़ कंदो, मौला मूंखे अचण में कोई एतिराज़ कोन्हे, मां अचां थो, पर पंहिंजे मलाइकनि खे चयो त मूंखे अॻु में मदीनो घुमणो, मां मदीनो ॾिसां, महबूब जे दरबार जी हाज़िरी ॾियां, पोइ अवां ॾे अचां थो। जॾहिं मदीनो ॾिसंदो, मदीने जे साईं जी हाज़िरी ॾींदो, पोइ अल्लाह जा महबूब फरमाईंदा, काबा क़यामत क़ाइम थी रही आहे, मुंहिंजे उम्मत जे लाइ छा सोचियो आहे? उन्हनि तोखे तवाफ़ सां सिंगारियो, गिलाफ ॾेई तोखे सिंगारियो। हिन साल बि जेको काबे खे गिलाफ पियो ॾिनो वञे सो 50 करोड़ पाकिस्तानी क़ीमत जो आहे। शानदार गिलाफा काबतुल्लाह शरीफ ते चाढ़ियो वेंदो। हो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, मदीने जा साईं फरमाईंदा, हेॾी तोखे इज़त मुंहिंजी उम्मत ॾिनी, खुदा जे सजदनि सां तोखे सिंगारियो, क़यामत जे ॾींहुं छा किरदार अदा कंदे? अर्ज़ कंदो, मुंहिंजा महबूब उहे हाजी सगोरा, उहे साईं अलहाज साईं हबीबुल्लाह शाह वारा जेके असां वटि आया, उन्हनि जी त बख़्शिश कराइण लाज़िम आहे, सिफारिश लाज़िम आहे। पर उथल ऐं भर पासे जा उहे मुस्लमान जेके अची चुका, निकिरी चुका, सफ़र करे चुका, वाट ते गुज़ारे विया, उन्हनि खे बख़्शराइण मुंहिंजो कमु आहे। ऐ मुंहिंजा साईं, पोइ उहे माण्हू जेके ग़रीब हा, जिन वटि ॾोकड़ कोन हा, पैसा कोन हा, पर जॾहिं हाजिन खे ॾिसंदा हा, उमिरे वारनि खे ॾिसंदा हा, रोई भरींदा हा, चवंदा हा, मुंहिंजा अल्लाह साईं मुझो अर्ज़ ही अघाई यार जो सीने में, मुझो मौत थे मदीने में, मुझो मौत थे मदीने में, नबवी हरम दर में मुझो पढ़न जनाजो, पोए जन्नतुल बकिया में मदफून कन जनाजो। बाझड़ी पियो चाहे जो को अमल ना है, कमजोर मुँह कमीने में, कमजोर मुँह कमीने में, मुझा अल्लाह साईं मुझो अर्ज़ ही अघाई यार जो सीने में, मुझो मौत थे मदीने में। मुझा महबूब ये सिकायल भली न अची सघिया, पर इन सिक मोहब्बत जे सदके इन्हनि खे बि बख़्शराइण मां काबतुल्लाह शरीफ जो सुभान अल्लाह नसीब फरमाए। खुदा पाक अवां असां सभिनी खे ईंदड़ ईद नसीब फरमाए, ईंदड़ ईद जूं ख़ुशियूं नसीब फरमाए। अल्लाह से असां तव्हांखे मके मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। ही हिकिड़ो ऐलान ॿुधंदा अल्लाह जे प्यारे बाने हज़रत क़िबला साईं, हज़रत साईं सोना साईं रहमतुल्लाह अलैह, जिन जो सालियानो उर्स मुबारक हर साल थींदो आहे तक़रीबन अख़बारुनि में, पर टेलीविज़न ते पटियूं हलंदियूं आहिनि, एफएम ते भी जेको आहे सो ऐलान हलंदा आहिनि। तव्हांखे भी इतला थो कजे त इन मुबारक मौक़े ते इहो प्रोग्राम तक़रीबन 2-3 नवंबर इंशाअल्लाह मशहूर जगह कंडियारे शरीफ में मुनक़िद थी रहियो आहे। मज़ीद साईं जा फ़क़ीर अवां जे इलाक़नि में मौजूद आहिनि, उन्हनि सां तव्हां राबितो कंदा, को बस या ॿियो को सवारी जो थींदो नमूनो
उन्हनि जे तावन सां तव्हांखे सभु ख़बर पवंदी। रब मुंहिंजी हाज़िरी अव्हां जी हाज़िरी क़बूल फरमाए। दस्तगीर जी हिन पाक गादी जे सदके ख़ुदा बेड़ा पार फरमाए। या नबी